जी 7 डेवलपमेंट अथॉरिटी पारां जेको सो इंक्रोचमेंट ॾाइण लाइ अॼु डायरेक्टर जनरल SDS मुनीर सुमरे जी सरबराहीअ में असिस्टेंट कमिश्नर नज़ीर अबड़ो ऐं DSP हकीम मज़ारीअ जी अॻुवाणीअ में ही सभई पुलिस एहलकारनि ऐं SDA जे मुलाज़िमनि इंक्रोचमेंट जी टीम हिते इंक्रोचमेंट हटाइण लाइ पहुती त उते फायरिंग बि थी ऐं पथराव बि थियो, उन में ज़ख़्मी बि थिया आहिनि, गिरफ़्तारियूं बि थियूं आहिनि। अचो त उन सिलसिले में DG मुनीर सुमरो असां सां आहे गॾु 7 डेवलपमेंट अथॉरिटी जो, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हीअ जॻह फायरिंग थी ऐं DG साहब इहो ॿुधाईंदा हीअ जॻह फायरिंग पथराव थियो हिन ते? अदा पथराव करण वारा इहो पुराणो शुरू खां प्रैक्टिस रही आहे। जॾहिं बि असां ईंदा आहियूं ख़ाली कराइण असां माण्हुनि खे मारींदा आहिनि, उनजा रत वाहींदा आहिनि, उन्हनि खां मोटरसाइकिलूं फुरींदा आहिनि, पर आहिनि काब्ज़ीन हो रुॻो पंहिंजो कब्ज़ो दहशतगर्दी बदमाशी त मुक़ररु करणु चाहिनि था। डायरेक्टर जनरल 7 डेवलपमेंट अथॉरिटी जे ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि चयो त असां जॾहिं बि इन इंक्रोचमेंट हटाइण लाइ ईंदा आहियूं त असांजे मथां ईअं ई जेको आहे सो फायरिंग थींदी आहे ऐं ईअं ई जेको आहे सो असांजे मथां जेको आहे सो पथराव थींदो। अॼु बि ईअं ई थियो, पर पुलिस असां गॾु हुई जंहिं उन्हनि खे छिड़ विछिड़ कयो आहे ऐं उन्हनि खे हटाए पियो वञे। कैमरामैन रफ़ीक कोलाचीअ सां गॾु इस्माइल बारी जो सिंध TV न्यूज़ कोटड़ी।